करियो बात सामी भी तो तू जो ही हो इल्म जो दियो असां जी हिकड़ी भूख सा पर मुंह बुधवा त शहरी छोकरिन जी अखियुनि में जादू हूंदो आहे हू झट में दिल फुरे वेंदियूं आहिनि हिकु सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे गिदड़ असांजे साम्हूं आया न ख़तम थी ते इल्म जो ॾीओ ॿारण इबादत हिकु रुकन आहे झूनो थे न सिज धरतीअ मथां ॿिज हारींदड़ हलिया विया असां त वासण जे मथां हथा वॾेरे जो तूं जान पर तूं जानियो कुरान करे न है वेणो ॾिसी तुंहिंजो हुस्न ऐं जवानी जो धन दिल आशिक़ तो ते थी पिया दिल आशिक़ तो ते थी पिया तूं कीअं फोन कई बेदार मुंहिंजो साथी मारियो आहे बेदार साहब तव्हां थोरी देरि करे आयो शक न पर ॻोठारा घणी राहे आयासीं असां त घबराइजनि असां बि पहुची आहियूं अंदर जनीयत अल्लाह डूंगर से डोरी दियूं सिरजता कटिया
जाबे अयाना अयाना ये लेण तुह जाबे अयाना अयाना सलाड़े छजाऊं सियाना सियाना ये लेण तुह जाबे अयाना अयाना ये लेण तुह जाबे अयाना अयाना सलाड़े छजाऊं सियाना सियाना अब्दुल लतीफ ये बेत पढ़ साईं सदाई करीम मथे सिंध सरकार दोस्त मिठा दिलदार आलिम खबर
आलिम साहब बाबा शाबाश अब्दुल लतीफ वञी वे पुट शाबाश पुट मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो सभ खां पहिरीं पंहिंजे पीउ माउ जी अदब कयो वॾनि सां एतिराम सां मिलो ऐं तालीम ते ज़ोर ॾियो इहा ई तालीम आहे जेका तव्हांखे तव्हांजी मंज़िल ताईं पहुचाए सघे थी जेकॾहिं तव्हां तवजे सां पढ़ंदव तालीम हासिल कंदव त तव्हांखे तव्हांजी मंज़िल ज़रूरु मिलंदी तव्हां पढ़ी करे सुभाणे वॾा ऑफिसर थींदव खबर न है और दुश्मन चला हो तो मस्त कलाकार आए मुसाकार आहक थियो नाता सामाना खेरता है अबा मुझे पुट साल के वडेरे दा मानू खणी आ माजे माणन जे जोर ते मुझे पुट के मारे कुटे स्कूल मा खणी आ पर छो अबा दो योवा तो गोठड़े बारन के मुझो पुट इल्म जी रोशनी थो दी अच्छा ओके इकबाल चौदा इकबाल ओए दुश्मन जला हुदोया अमा तो मस्त कलंदर ई वठ अल घर मास्टर तू मुझे गोठ जे बंद कयल स्कूल के खोले मुझे गोठ जे हारन जे बारन के तालीम दी अकुल दी तालीम दी शऊर दी गुजागी दी इल्म जे लाट सां रोशन कने मुझे गोठ जे बारन के इल्म जो दियो बारन ने हां इते जणो हूंदा या हलियो आ पुट इल्म जा दिया बारन जिते जहालत जो कारो तूफान आयल हुजे उते इल्म जो दियो बारन इबादत एक रुकन है अच्छा अच्छा तू इबादत तो करी असां शैतान जी चोरी मास्टर सालिक आहीं तो सालिक थी रहो तूफान में जो बाल बेवकूफ़ जी निशानी हूंदी आहे मूं जॾहिं खां ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लॻायो आहे हिन इल्म जे ॾीए खे भल हवा केॾो बि ज़ोर लॻाए पर विसामे न सघंदो मास्तर विसामी वेंदो तुंहिंजो इहो इल्म जो ॾीओ असांजी हिकिड़ी भूख सां समझी वई न मास्तर ऐं उन सां गॾु तूं बि विसामजी वेंदे अकुल जी जंहिं वटि खोट हूंदी आहे न त उहो पाण खे ज्यादा अकलमंद समझंदो आहे पर वॾेरा इल्म सभ खां वधीक आकिल ऐं ताक़तवर आहे ज़ुल्म जी भठीअ खे एतिरो न ॿार वॾेरा जो तूं पाण सड़ी ख़ाक न थी वञे तूं साड़ींदी मूंखे अरे तूं साड़ींदे मां न पर तुंहिंजो ई तकबर तोखे सारे ख़ाक करे छॾींदो ज़ालिम वॾेरा त असां ज़ालिम आहियूं अच्छा इन जो मतिलबु आहे असां वॾेरा तव्हां ग़रीब ऐं मिसकीननि जे मथां ॾाढे ज़ुल्म कयो आहे हीअ धरती सूफ़ियुनि जी धरती आहे औलियाउनि जी धरती आहे ऐं सालिकनि जी धरती आहे हिन धरतीअ ते रहंदड़ माण्हुनि एके ॿधी ऐं भाईचारे जी ज़रूरत आहे नफ़रत ऐं अदावत जी न मास्तर घणो थो ॻाल्हाए पर हिन धरतीअ ते कीड़नि मकोड़नि ऐं किविलनि जी हैसियत रखंदड़ ग़रीब माण्हुनि खे असां पंहिंजे जुतीअ जे हेठां नची थारियोसीं न त इहे असांखे खाईंदा रहंदा असांजो मांस पटींदा रहंदा इन करे तव्हांखे असां पंहिंजे पेरनि जे हेठां ॾेई दम घुटे छॾींदासीं एतिरो ग़रीबनि जे मथां ॾाढ निकर ख़तम थी इकबाल पंहिंजे ज़ुबान खे पंहिंजी औकात मुताबिक़ हलाए या कटजी वेंदी तुंहिंजी ज़ुबान और एक कटे ते ॾेखार ज़ुबान मुंहिंजी
अरे तुझी हैसियत छा है न गोठ में? इकबाल अपनी आवाज न इकबाल था। और इकबाल जो एक ही असूल है, तमाम मस्त कलंदर इकबाल जलाल खान के जलाली न डराए जलाली ए वाह में साड़े खाक करे छली तो साए आद खान एक ने तो के भायर बिठा आइन भाईरन के मिठी जुबान से खार मिठी इकबाल जो एक ही असूल है, तमाम मस्त कलंदर खालिक अंदर ही चाहे बाबन उफड़ करे जो बेने जो शेर कलू का साई अज जो अज हिते गुरजे अब सही में हाणे तो वञा हाणे उफड़ करे कलू का साई दे सरदार खैर तो ॾाढी अचरम दे गया सरदार असा साह सुकियो अजाई परेशान बीठा हो अञा जवान को पैदा ही न थियो आहे एड़ो जवान ही पैदा न थियो आहे जेको कलू का साई जो वार विगो करे सरदार तव्हां त सही था चओ पर ख़बर पई आहे त सूबेदार असली ॾाढो डिंगो आहे। तव्हां जहिड़ा साथी हूंदा त कलू का साई खे को भउ ई कोन्हे सरदार गुलाम कादिर सही थो चए, सूबेदार टांडा ॾेई छॾिया। सरदार असांजी तुंहिंजे मथां जान कुर्बान आहे। बेड़ा पार थींदई सरदार छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। सरदार कल नातो खणी आयो कमदार वाह नवाब वाह वाकई तूं नवाब आहीं वाह जो यादगिरी रहे थी सारंग तू वरी पढ़ाई करने शहर में नहीं था? हाँ शायद। पर सारंग तू मायूस न थी चरी, सारंग तुंहिंजो आहे तुंहिंजो ई रहंदो। पर अलाए छो इन शहर जो नालो ॿुधी डप थो थिए। ओ चरी शहर में मुंहिंजो को सोनो या सिंगार जो दुकान कान्हे जो मां मायूं ईंदी त मां उन्हनि जो थी वेंदुमि। तूं डप न कर चरी। पर मूं ॿुधो आहे त शहरी छोकिरियुनि जी अखियुनि में जादू हूंदो आहे, हू झट में दिलि फुरे वेंदियूं आहिनि। चरी दिलि त हिकु ई आहे जेकी तोखे ॾिनी। तूने
नज़ीर छो भला मूंखे ॾिसी बीजी वई अलाए छो तोखे ॾिसंदो आहियां न त रस्तो ई भुलिजी वेंदो आहियां हीरा इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह न ॾोह तुंहिंजो आहे न ॾोह मुंहिंजो आहे ॾोह फ़क़ति तुंहिंजो दिलि ऐं अखियुनि जो आहे इहो वरी कीअं वक़्त ते पाण ई सम्झी वेंदी तुंहिंजियूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि तो खेल सजण ॾोह तुंहिंजो न मुंहिंजो मुंहिंजे लॻल त पाण ई सम्झी वेंदी न थियणो हो पंहिंजो मेल सजण ॾोह तुंहिंजो हो न मुंहिंजो हो मोहबत विच में अची वई जो गुरबत साथी मार जियो गुलाम कदर पोइ निकिरण जी कयो खड़ो साथी खे भॼियो कल्लू कसाई केतिरो भॼंदे मूंखां कि न हिकु ॾींहुं तोखे मां ई मारींदुसि थोड़ी थे न ज़मीन झूनो थे न सिज धरतीअ मथां ॿिज हारींदड़ हलिया विया अबा जेको जेका पोख पोखींदो लुणंदो बि उहा ई बाबा तूं मास्तर आहीं तुंहिंजो कमु आहे ॿारनि खे इल्मु ॾियणु ऐं नूर जे रोशनीअ सां रोशनास करणु सदको वञाए मामा सचल मां को गुनाह जो कमु नाहे कयो जो पछताओ थिए पर अबा एहतियात लाज़मी हुजे जे वॾेरनि को ॾाढो ॾेखारियो हूंदो त उन में का न का तुंहिंजी ग़लती हूंदी सचल तूं सुघड़ो आहीं हक़ सच जी ॿोली ॻाल्हाईंदड़ पोइ बि इहा ॻाल्हि थो करी त मुंहिंजे पुट सालक का ग़लती कई हूंदी सामाणा इंसान ख़ता जो पुतलो आहे ॾाढे आदम अलैहिस्सलाम खां बि ग़लती थी असां त पोइ बि खाक आहियूं मामा सचल ॻाल्हि त बेशक सही थो करी पर इनखे इहा बाबूर पई कीअं मास्टर सालक तूं इहो थो सोची न त सचल गुज़ार त ॾिनी आहे या माम में पथर हयईं मामा सचल तव्हां असांजा वॾा आहियो तव्हां जेको बि सोचींदो असांजो भलो सोचींदो ॿीहर तव्हांखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो ईअं सालक पुट माण्हू बि इन ई खे चइबो आहे सदा जी लतीफ़ मूंखे जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा न त मुंहिंजो मुर्शिद साजुर आयो आहे त मां कॾहिं ॻोल्हियो अचां इक़बाल मुर्शिद साजुर आयो मां तोखे ॻोल्हींदो पियो था पर तूं अलाए कहिड़े खपनि में इक़बाल अलाह जेॾो तोखे मुरादवंद कयो आहे ओॾो ई असांजे दिलनि में वेठल आहियूं अलाह कंदो तोखे को लहर लोॾो न ईंदो को कोसो वाह न लॻंदो मां वॾो ख़ुशि नसीब इंसान आहियां जो मुर्शिद जी दुआऊं मूंसां गॾु आहिनि
ये हथियार खणी काने निकता आयो सारंग ही हथियार खण मुर्छन जो शान आहे। ये धरती मुर्छ पे घोटे लती पे धरती आ ये धरती अमन जो गवालो सरजे थी असांखे घुर्जे त भिटे पैगाम ते अमल कयूं ऐं अमन कायम कयूं। सारंग सफ़ा को चरियो आई हथियारनि ते अमल थींदो आहे छो त अॼुकल्ह गोली जी ॿोली थी हले। अरे चरिया गोलियुनि जी ॿोली ॻाल्हाइण वारा जा जेल में या कब्रिस्तान में मिलंदई। सारंग तूं न सम्झंदे सारंग माता तंजी मथां मुआसीं त ख़ैर आहे। सारंग जॾहिं पाण त आई त सम्झी बि ते रब तव्हांखे सम्झाए बाक़ी तव्हां असां न पुॼी सघंदा। सारंग तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि छॾियो हिनखे अचो तव्हां। सूबेदार मुंहिंजो साथी मारियो आहे बेड़ा पार थींदई सूबेदार जी ख़बर नाहे त कलूका साईं मुंहिंजो नालो आहे मुंहिंजो मां दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न आहियां कंदो। घबराए न कलूका साईं मां सूबेदार ॾांहुं माण्हू मोकिलियो आहे आयो त पोइ ॻाल्हियूं कंदासीं। कलूका साईं तूं घबराए न फिलहाल ॿुध ॻोठ जेको छोरो आहे रईस जेको तुंहिंजो मेरो उन जो क़बर ॾे भेरो बेड़ा पार थींदई। मास्तर आ मास्तर बंदि पयल स्कूल खोले ॿार थो पढ़ाए। हे असांजे ॻोठ जा स्कूल खुली पिया न त असांजूं ख़ैराबाद ज़मीनूं ख़ैराबाद कंदो। जेकॾहिं असांजे ॻोठ जा ॿार पढ़ी पिया न त पोइ असांजूं ज़मीनूं त ख़ैराबाद थी वेंदियूं। इहो मास्तर बि वियो अच सूबेदार अच होता रही बादशाहियो केर ये वरी कहिड़ियूं हरकतूं शुरू कयूं अथई। ओ मुंहिंजे यार कलूका साईं जे मथां हमिलो करे ऐं हुनजो हिकु माण्हू मारियो आहे। रेस जे इहा गर्मी न ॾेखारींदुमि त ख़बर कीअं पवंदी। सूबेदार पंहिंजो दाम केतिरो रखियो आहे। हाणे ॿुध सूबेदार तूं पंहिंजो मुल्ह वधाइण लाइ कलूका साईं जो माण्हू मारियो आहे। हाणे कलूका साईं ॾोह कंदो ऐं तूं हुनजे वेझो न ईंदे न त ख़बर अथई पाण खे त गश्त जे दौरान रोलू गोली किथां बि अची सघे थी उपट करे। ठीकु आहे रेस ठीकु आहे पर मुंहिंजो बि ख़्यालु रखिजो। सूबेदार एतिरो बि अणॼाण न थी असांखे सभु ख़बर आहे असांखे तूं भुलाए नथो सघे। बिलाल खान तव्हां कमदार खे वठी वञो जेको कमरे में सामान पियो आहे न उहो खणी अचे सूबेदार खे ॾियो। जी अदा साईं होदार तव्हां असां ख़्यालु रखो भाई हुकुम आहे तव्हांजो। हाणे त नांग बि वियो निकिरी लीको पे कुटबो त बि उफट करे न कमदार न नांग बि मरंदो ऐं लठ बि बचंदी। वाह रे वाह बस अहिड़ो आयो त सफ़ा उपट करे। हे लोग सारंग पर तूं ॿुधा अॼुकल्ह किथे घुमाई। असां बि हिते आहियूं असांजो गीत ॿुधो अथई न उमराणी वारो सबके लॻल कमकार जी असांखे लॻल प्यार जी। माना त तूं बि उन बीमारीअ जो शिकार आहीं ईअं न। ॿियो न त वीचारे मुंहुं ई लही वियो अदा उहो वण ई न आहे जंहिंखे वाह न लॻो हुजे। माना इश्क अची तुंहिंजो पासो वरितो आहे। पोइ कॾहिं तो भतो खाराई सारंग। अदा इकबाल तमामु जल्द अलाह कंदो ख़ुशि हूंदे। हा छॾ याला तूं ख़ैर कजां। अदा सचल वार सॼ पंहिंजे भाउरनि खे साण करे हथियार हथनि में खणी निकितो आहे ख़ुदा ख़ैर करे। या अल्लाह ख़ैर कजां। वार साईं गुलाब वारनि जी दुश्मनी ॻोठ ऐं दर जी सूंहं ई विञाए छॾी आहे। अलाह साईं सम्झ ॾींदो न जो इहे हथियार फिटा करे अलाह कंदो ख़ैर जूं ॻाल्हियूं।
चाचा खुला बारन के अच्छा आया गिटिन में भगा पाया चाचा वो डेड तेरा था या अल्लाह तू खैर का जा माल का साईं अच्छे दीवार से संभाल पचा पेरा लाबा अभी पांचन पारे जो लाश खदे लाश इसका या फिर छा किया अदा लगे तो यो माथा तार जो जड़ शुरू थी यो लगे तो फायरिंग गोटे जे बरसा आया था भले भले खींचो अथार हला कमदार अज तो वरी बंभोर के बाह लगी वही कमदार पुलिस ॾांहुं त फोन कर घट में घटि तव्हां लाश त खणाए वञो अदा अॼु उन्हनि खे ख़बर पवंदी त असां सां चाइण जो अंजाम छा थींदो आहे असां भला ॿिन्ही धुरिन मां कुछ माण्हू त किरण ओए कंदासीं पुलिस ॾे फोन असां त घबराइजनि असां बि पहुची आहियूं वारस अॼु तुंहिंजो अलाई वारस आहे असां त मरंदासीं या मारींदासीं पर वापसि कोन वेंदासीं घटि न कबी अदा घटि न कबी माथा त हिननि जूं खंदियूं खणंदासीं खंदियूं अरे खड़ पंहिंजे भाउ खे अदा नज़ीर खे गोली लॻी आहे बाहि में गोली जे बरसात जो बरसात अती ते गुलाब संभाल पंहिंजा पेर रे हा हिननि जो हिकु मुठि धैर्य थी वियो अथई अदा तव्हां नज़ीर खे खणाए हलो मां हिननि खे मुंहुं ॾियां थो अॼु सभु ढेरी कंदासीं हिननि मां को बची न वञे अदा लगे तो पुलिस हाणे असांखे निकिरणु माठ लगी पई आहे कमदार तूं कीअं फोन कई सूबेदार साहब तव्हां थोरी देरि करे आयो तूं फट करे वो हलिया विया कमदार तूं ॿुधायो देर सां साहब मूं सोचियो त 4-5 मुड़ुस हुन जा मरनि फट करे अचो
अदा वारस गोली कॾी मुंहुं पटी करे छॾी आहे बाक़ी पुलिस खे इहा ख़बर न पवे त पटी मूं कई आहे तूं बेफ़िक्र थी डॉक्टर पुलिस खे का बि ख़बर न पवंदी बाक़ी गुलाब वारनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं अदा असां उन्हनि खे घर ॾिनी आहे ऐं उन घर जो नतीजो ही आहे असांजो भाउ ज़ख़्मी आहे असां हुनजे घर ते हमिलो कयो हिकु न बचंदो ईअं ई थींदो थोरो नज़ीर खे ठीक थियण ॾे बाक़ी दुश्मन खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं माता त कई आहे भला भाग वारस वारनि जा जो हिकु मुड़ुसु घेरी थियो अथनि सभई मरनि हा न त पोइ हीअ मुंहिंजी दिलि ख़ुशि थी मासा त वासर में बि मथां हथा वॾेरे जो ख़रीदा ताज़ा कनि न मासा त न वॾेरो असांजे तरफ़ां मासा त वॾेरे ईअं कयो न हुनजो अक्षर बि दुनिया ॾिसंदी अदा अहिड़ो किथे तव्हां ॾाई त न कंदो न तव्हां सही था चओ अरब 50,000 खणी वॾेरे वटि पुॼा ऐं 30,000 सूबेदार वटि पोइ ॾिस पैसे जो कमा बाबा मुर्शिद कुझु ॿुधाए बि त सही हा बाबा छा चवे थो अहिड़ो मोहबत गाह ॻोल्हियूं किथां मिले प्यार प्रीत जो दरस किथां हर जाइ थियो आहे नफ़रत जो वधण हीअ ज़िंदगी आहे या पल पल में मरण अॼुकल्ह माण्हुनि मां इंसानियत निकिरी वई आहे हर जाइ ते जंग झेड़ो नफ़रत हर जाइ वधी वई आहे मुर्शिद साईं असां हक़ जो साथ ॾींदासीं बातल जो न इन जे करे जो असां भुलियल आहियूं असां दीन ऐं इंसानियत खां फिरी विया आहियूं आदिल बणजण खां लहरायूं था बातिल जो साथ पसंदि कयूं था ॾिसो दुनिया में केॾा इनकलाब आया आहिनि पर असां वटि माण्हुनि में शऊर ई कोन्हे असां वटि जेको हक़ घुरियो वेंदो आहे उनखे मारियो वेंदो आहे बाबा जेकॾहिं हक़ ऐं इनकलाब जी राह में सख़्तियूं ऐं ॾुख आहिनि त उहे असांखे सहणा आहिनि इनकलाब जी राह में जेकॾहिं माण्हू मरी वियो त शहीद आहे ऐं जेकॾहिं बची वियो त गाज़ी आहे असीं सिंधी भुलिजी विया आहियूं भुलियल आहियूं असां छो त असां शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले ऐं ॿी वाट वरिती आहे ऐं हथनि में हथियार खयां आहिनि इहे हथियार असां इंसाननि जो सिर खणंदा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जो रिसालो असांजो सिर बुलंद कंदो मुर्शिद साईं असां सिर बुलंद कंदासीं वारस वारनि असांजो सभु ॾिठो आहे असांजो इंतकाम न ॾिठो हाणे गुलाब हिन इंतकाम जे बाग में उन्हनि खे तोड़े राख करे छॾींदो हा हाणे ही हथियार बारूद उगासींदा ऐं दुश्मन मरंदा दुश्मन जी रत सां हिन ज़मीन खे रेज ॾींदासीं अदा असां सिर सां कफन ॿधो आहे उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदासीं इहो ॾिसण वारनि जे लाइ इबरतनाक हूंदो ऐं इबरत बि अहिड़ी जो न कंहिं ॾिठी हूंदी ऐं न ॿुधी हूंदी असां उन्हनि खे मौत ते नाच कंदासीं छू रोईंदा ऐं असां किरंदासीं दिलि जलाईंदा ऐं तबाहियूं थींदियूं असांजी दुश्मनी उन्हनि खे ॾाढी महांगी पवंदी रत जा गोला वाईंदा हाणे वधीक इंतज़ार बर्दाश्त न थिए इंतज़ार महबूब जे मिलण जो कबो आहे दुश्मन जो न दुश्मन जे सीने ते त सिधो वार कबो आहे सिधो बारूद एतिरो वसाइबो जो हुननि जो सॼो जिस्म ख़ाक थी वञे पोइ अचो था अचो देर न कई जे देर कभी त दुश्मन निकिरी वेंदो ऐं जे दुश्मन निकिरी वियो त हसरत रहिजी वई ऐं जे हसरत रहिजी वई त पोइ ज़िंदगीअ जो रोग बणिजी ऐं गुलाब नथो चाहे त रोगी थिए ऐं इन लाइ देर न कई सभु ख़्याल सां ॿाहिरि निकिरंदा कयो छो त गुलाब वारा असांजे पोयां छिते कुते थी आहिनि छा कंदा अदा हू छिते कुते अगरि पोयूं आहिनि त
छिते कुते खे गोली हणी मारियो वञिबो आहे। अदा हुननि पंहिंजा मसात बि घुराया आहिनि। छा कंदा हुननि जा मासात? जे हुननि जा मासात विच में ईंदा न उहे बि ख़तम थींदा। अदा कुझु बि थी पए दुनिया में मर्दनि जो शान न आहे। ओ ईअं मुंहिंजा भाउ, इहा थी न मर्दनि वारी ॻाल्हि। छो न दा, जवाननि जा भाइर जवान ई हूंदा आहिनि। दा डिजणो न आहे, जवान थी रहणो आहे। सारे भाई 40 जी मिसाल आहियूं। त पोइ न गुलाबड़े खे ॾींहं जा तारा ॾेखारींदुसि। काशी भा काॾे थो वञी? अदा ॿाहिरि पियो वञा बाग़ ते शिकार करणु। ठीकु आहे, पर ॻोठ खां ॿाहिरि न वञजांइ, ख़्याल सां। जी अदा। वालेकुम अस्सलाम। हे साल कदे ॿारनि जी तालीम थी वई आहे तबाह, छा कजे अदा? मास्टर सालक मूं सोचियो आहे त सॼे ॻोठ खे राति घुराए मिंथ मेड़ काफ़िलो वठी हुननि ॾे हलूं था। अलाह कंदो हीअ दुश्मनियूं ख़तमु कंदा त सुकून थिए ॻोठ में। ॾिस न, जहिड़ो बि मामूली ॻाल्हि थिए, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पर खणी छा वेंदा मथे रब ॾे। चवी सच तो सालक, मामूली ॻाल्हि, नंढड़ो हिकिड़ो प्लाट मूंखे ॿुधाए मरण खां पोइ इहो प्लाट पाण सां गॾु खणी वेंदा। पोइ त जहिड़ो ई अजायो आहे न। हाणे छॾ तूं हिन ॻाल्हि खे, इहो ॿुधाए त सुखा सां मिलण वेंदो आहीं या न? है अदा इक़बाल, सुखा त मुंहिंजो सुख आहे, सुकून आहे मुंहिंजो। सुखा खिलें थी? तुंहिंजो साणी सालिक। मतलब त इहा ख़ुशी आहे? जी हा। छो तोखे न वणी छा? तुंहिंजो खिलण त मुंहिंजे जीअण जो मक़सदु आहे। त पोइ ख़ामोश छो आहीं? उदासीन घर कयो अथई। सुखा मां त उदासीन खे पंहिंजे घर जे महल मां धिकारे कढी छॾियो आहे। तॾहिं त मां बि चवां थी त पाण ॿई टकर कॾहिं हणूं। टकर? अच्छा लाऊं जॾहिं तुंहिंजी दिलि चवे। कोई देर न कर मुंहिंजे दिलि जा मास्तर, अच ऐं अदा खां मुंहिंजो रिश्तो घुर। इंशाअल्लाह राति ज़रूरु अचबो।
तो साल के जाग भी आने सब बारिश में गुम न थी वञो को जाग तो को कमकार जी भी क्यों अरे तू पर असांखे गुलेला तो वञी अरे तुंहिंजी इहा मजाल अदा छोरो पूरो थी वियो बिलाल खान छोरो मो या बचो उनमें असांजो छा वापार असांजो कम तो थी वियो न हल त हलूं न अदा जलाल न ॾिसणो त पवंदो न जेतिरो इकबाल असांजे मथां थो पियो फटके छोरो इकबाल जो भाउ बि पियो ओतिरो तड़पे अदा जलाल बिलाल खान हिन छोरे में साॻो इकबाल वारो जुनून आहे तूं ॾिस केॾो थो तड़पे हेलो बाबा जी बाबा हलो कमदार हा कमदार इकबाल जो भाउ असांजे हथां मारिजी वियो आहे ऐं हा बाग़ में पियो अथव कमदार हिननि जो बिलो कर हिननि जो इल्ज़ाम या वारस वारनि ऐं या गुलाब वारनि ते लॻे समझी वियुमि रेस बाबा समझी वियुमि तो उफट करे हाणे तुंहिंजी भाउ जा बबर बारे बबर ठीकु आहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वई न हा छो न वञी हाणे इकबाल खे ॿुधायां त तुंहिंजे भाउ खे गुलाब वारा मारिया सो बि उफट करे सारिन हाणे तूं अदा मशूक खां मुंहिंजे रिश्ते जी घुर कर करी तूं मुंहिंजी मंगाणी रिश्तो छो घुरां अड़े चरिया जॾहिं घुरंदे त तॾहिं त पाण हिकु थींदासीं न चङो ठीकु आहे अदा माशूक ॿाहिरि मिलियो त चवंदोमांसि सोट मां घर में न हुजां त न ईंदो कर सोट तूं मुंहिंजे मथां शक थो करें छा शक न पर ॻोठारा उन्हनि जे ताननि खां डिॼां ठीकु आहे अदा असां तेसि ताईं न मिलंदासीं जेसि ताईं हिकु न थियूं ज़ुल्म थियो मुंहिंजे भाउ खे गुलाब वारा मारिया तूं उफट करे जेस ताईं न गुलाब रखे सबक न सेखारी दोस्त तेस ताईं हर खुशी मुंहिंजे लाइ हराम आहे अदा ठीकु पिया चओ तव्हां जेसीं ताणी उन्हनि जा खटोला न खॼिबा तेसीं ताणी चुप करे न है वेहणो अदा जेको कयो तकड़ो कयो अॼु खां पोइ गुलाब वारे जे पोयां कीअं पियो आहे जे शिकारी शिकार जे पोयां हूंदो आहे मुंहिंजा भाइरो मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई उमेदूं भाइरनि में ई कबियूं आहिनि बेशक मुंहिंजा भाउ अदा ॾिसजांइ दुश्मननि खे कीअं था मारियूं हिते ई रखनि लॻा जवान जा ॿाहिरि बि जवान हूंदा आहिनि जले हर को आशिक आहे दिल जले बाह ते लिखाए दिल जले सबको तो सदाए दिल जले
खबर पहुंची गुलाब खे पर या बच्चा कीअं मारबा आहिनि कीअं हाणे जॾहिं बसि भाउ जे मथां मातम कदो पोइ हुनखे ख़बर पवंदी ॼाण आयो गुलाब हाणे पंहिंजे भाउ जे लाश मथां उफट करे हाणे हिकु अहिड़ो वीरान थींदो उफट करे अदा वॾा हुन इक़बाल जे भाउ खे पूरो करे आयासीं हाणे पाण संभालजो अदा साईं खसीस ॻोठाणो थी करे असां ते चितरूं पियो करे अदा साईं हणी ड्राहे आयासीं सुठो कयो इक़बाल जे भाउ खे मारियो घणी पियो इक़बाल मगी करे तव्हां परेशान न थियो हाँ सूबेदार खैर में फोन कई थी रेसो तुंहिंजे ॻोठ में ॿ खून थिया अञा पुछींदो सूबेदार गिरफ़्तारी करण तुंहिंजो कमु आहे मुंहिंजो न हा तूं ॿिन्ही धुरनि खे ॿध पोइ माल में ॿई अधो अधु त पोइ देर छा जी मोबाइल भरे मोकाए वारदात ते चक्कर में पहुंचा दो समझियुमि बोतार बाबा समझियुमि अचे पियो सूबेदार सो बि उफट करे हा कमदार हाणे ख़बर पवंदी ॻोठ वारनि खे त असां दुकान छा हूंदो आहे अदा गुलाब जे भाउ जी रत कुता पिया कटनि इहो त कमु ॾाढो भलो थियो पर गुलाब वारनि खे निबाज कहिड़ो कयूं असांजी हलंदी दुश्मनीअ में इक़बाल सां दुश्मनी कई अदा गिदड़ जॾहिं मौत ईंदो आहे त शहर जो रुख़ कंदो आहे अदा जॾहिं जंहिंजी फिटंदी आहे न लोह सां लोरा खणंदो आहे तिर जी गुथी सौ चोटियूं खाए असांजो छा दा असांजो दुश्मन खुटो दिलि चए थी दुश्मननि जी मौत ते ख़ुशी कयूं गुलाब जन इक़बाल खां भाउ जो पलांत ज़रूरु कंदा गुलाब वारा घणा आहिनि ऐं इक़बाल अकेलो आहे इन करे हिन ॾुखी वक़्त में असांखे इक़बाल जो साथ ॾियणु घुरिजे भाव मारियो आहे भाव असां चुप छो आहीं जवाब दे असां चुप करे न वेहंदासीं इक़बाल खे ख़तम कंदासीं न न न हुन मुंहिंजी बाह कटी आहे तव्हां बि ॾुखी महिल में जे मां हिन इक़बाल खे न मारियो त मुंहिंजो नालो गुलाब न आहे पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां हुनजे भाउ खे छो मारियो मासा त इक़बाल जे भाउ खे मासा सदाम न मारियो हो त कंहिं मारियो आहे ख़बर पई आहे इक़बाल जे भाउ खे वॾेरे जलाल ऐं बिलाल मारियो छा इहा पकी ख़बर आहे हा मासा त पक्की ख़बर आहे त पोइ हलो चयूं था इक़बाल खे ख़तम मुंहिंजे मुर्शिद सोणे हज़रत शाह अब्दुल भिटाईअ चयो आहे त ऐं इंसानो हिन धरतीअ ते भिटाईअ जी नगरीअ ते इंसाननि जो खून न वहाए मुंहिंजा मुर्शिद साईं तूं सुघड़ आहीं तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं कई त भाउ केतिरो प्यारो हूंदो आहे केतिरो मुंहिंजो त विहांउ छिजी पियो आहे मुंहिंजो भाउ मूं आहे भाउ मुंहिंजे अंदर में बायूं बायूं मुंहिंजो भाउ मूंखे पंहिंजी जान खां वधीक प्यारो हो जान खां वधीक पुट इहा त ख़बर न आहे त तुंहिंजे भाउ खे गुलाब वारो ॾींहुं मारियो आहे तूं जज़्बात में न अच अकुल खां कमु मतां को ग़लति कमु थी चाचा समाना इहो कमु गुलाब वारनि जो हो गुलाब वारनि जो अदा इक़बाल हाणे त ॻोठ उजड़ी वियो न सालिक न ॻोठ न उजड़ंदो उजड़ंदा उहे माण्हू जेके ॻोठ जे ख़िलाफ़ सोचींदा और सतूं हा इक़बाल असां चारई भाइर हिन ॾुखे वक़्त में तोसां गॾु आहियूं वारस तुंहिंजी वॾी महिरबानी जो असां लड़ी आयो आहियूं इक़बाल तूं पाण खे अकेलो न सम्झ असां तोसां हर वक़्तु गॾु आहियूं जे दुश्मन जी गोली तो तरफ़ आई त सीनो असांजो हूंदो कसम पैदा करण वारे जो तुंहिंजे मथां सिर ॾींदासीं
इकबाल जो भी मिसाल हो तमा तो मस्त कर दर दुश्मन के करेगा ना माफ नहीं करो सुखा एडी मुर्क चेहरे ते सदियों जीण जो न्यापो थो लगे जॾहिं बि तोखे ॾिसंदी आहियां दिल जी हसरतूं दिल जी आगुरते रक्स कंदियूं मुंहिंजे मुंहं ते तुंहिंजी मोहबत जा रंग चिटिजी वेंदा आहिनि। एॾा ॾाहप जा गुण कहिड़े स्कूल में पढ़ी आई सुखा? हिन दिल जे स्कूल जो हेडमास्टर तूं ई आहीं ऐं तूं ई मालिक आहीं। एॾो प्यार न ॾे सुखा, ईअं न थिए जो मुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा न थी वञनि ऐं मां मरण बि न चाहियां। अलाह न करे तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी वञनि। इन खां अॻु मां मौत सां लाऊं लहण पसंदि कंदसि। सुखा, अॼु मां तुंहिंजे अखियुनि में पाण खे थो ॻोल्हियां। पोइ नदी? हा, गॾु गॾु आहियूं। मुझे दुश्मन के भर में लिखी बिड़ी थो न बचदे लाभा वो ने इकबाल जो भी मिसाल हो तमाम मस्त कला दर और तमाम की धूल मिलाई तुम दूर तो आके जिन्हें बचंदे इकबाल है जिन्हें बचंदे मौत जो असां अदा थींदो तव्हांखे धूड़ करे छॾींदुमि धूड़। इकबाल हितो तुंहिंजो लाश वींदो एमिंदे अचई थी पुलिस अची वई आहे और असांजो पुलिस सां मुक़ाबिलो न आहे जल्दी कयो निकिरण जी कयो। सूबेदार राष्ट्री आहे उनखे ज़िंदा न आहे छॾिणो कानून सां छेड़ो सही न आहे सम्झण जी कर। सुठो त ॿई दूरियूं पाण खे कानून जे हवाले कयो न त ॿई दूरियूं मारिया वेंदो। लॻे तो पुलिस निकिरूं न सुठो न त निकिरी हलूं असां त बेत करे इकबाल खे ॾिसंदासीं हाणे हलो अचो निकिरी हलूं मां त जल्दी कयो पुलिस अची वई। अचो है फुजई सूबेदार है फुजई अञा तो हिकिड़ो माण्हू बि गिरफ़्तार न कयो अथई। रे साथ खान गिरफ़्तारी ॾेखारियां पर रजिस्ट्री ॾेखारणी पवंदी। रेसे माल त हू पाण ई पहुचाईंदा ॿई दूरियूं रुगो मां वटि पहुचनि तो आहे कमु मुंहिंजो। रेस ॾाढो सियाणो आहीं सूबेदार ॾाढो सियाणो। सूबेदार साहब कल्लू कसाई सां तावन हले थो या न? रेस नंढा कल्लू कसाई खे पंहिंजे चेलनि शिकार करायो आहे। रेसे खे गुझी ख़बर मिली आहे। सूबेदार कहिड़ी गुझी ख़बर मिली आहे? इकबाल जे भाउ खे गुलाब वारनि मारियो आहे या तव्हांजे ॿाहिरनि मारियो आहे? सूबेदार साहब इहो छा थो चवीं? रेस कानून आया कॾहिं राशि छो न हुजां
पर कानून सब ॼाणिया। सूबेदार साहब, इन राज खे लिकाइण लाइ तूं जो बात केतिरे में बंदि थींदो? वैसे तव्हां सां लिखो कहिड़ो इन महांगाई जे दौर में। कमदार हुकुम बाबा साईं, हुकुम सब उफट करे। सूबेदार बात मां तो बंद कया सब उफट करे। सूबेदार हिन दर तां को बि खाल न आयो। सूबेदार पंहिंजो वात बंदि रखजांइ। न त तोखे सूबेदार चङी तरह ख़बर आहे जलाल खान जी जलालीअ जी। जॾहिं न जलाल खान जलालीअ में ईंदो आहे त ॻोठनि जा ॻोठ साड़े खाक करे छॾींदो आहे। तूं त हिकिड़ो मामूली नंढड़ो सूबेदार आहीं। सम्झियुमि रेस, सम्झियुमि। थाणे ते बि त रहणो आहे न मूंखे। हाणे तूं वञी सघें थो सूबेदार। खां तोखे वॾो मां चवां मिठा साथ कदुर आहे पर ॿिनि ॻाल्हियुनि खे छॾियां माशुक ख़ुशी न मां बि तोखे एतिरो ई चाहींदी आहियां जेतिरो तूं मूंखे चाहींदी लाहे की चमधा माछलड़ो है तो खिया ही परायो अजीब जतो थी कहदो डाढ़ो मुझे दिल ही दिनो चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में बात चलो चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में बात चलो चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में बात चलो कई सदाई रहे दीवानी के साला तू समुनि भाइयो आही देखो मुझो हाला कई सदाई रहे दीवानी के साला तू समुनि भाइयो आही देखो मुझो हाल तांडी रख दे यार मिठा पल पल मुझा प्यार मिठा दिल का सीना धार मिठा चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में पार चलो चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में पार चलो प्यारे जी निशानी जानी सांढे रख साह में कदुर कजाई मस्ता रोली मुखे राह में प्यारे जी निशानी जानी सांढे रख साह में कदुर कजाई मस्ता रोली मुखे राह सांढे रख दे यार मिठा पल पल मुझा प्यार मिठा दिल खाती न धार मिठा चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी में पार चलो चलो तो पोती जा चलो जानी हथड़ी
बात गोदो थी यो थी तू चीज अहिड़ी आ चाची सुखा मां तोखे चाहींदो पर मां तोखे उन नज़र सां न ॾिसंदी तो कहिड़ी नज़र सां ॾिसंदा मां त तोखे बस बस ॿियो लोल न कढी आई तूं भले वञ वॾो आयो आहे मूंखे चाहण वारो अॻे पोइ मुंहिंजी सिंधी सरदार होॾिस वारस जो भाउ देर छा जी बेड़ा पार थींदो त भणोस गोलियूं अचो बालक तो मुझो बादू कटियो आहे मूंखे मादूर कयो अथई कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो मां तोखे अहिड़ो मौत ॾींदुमि जो मौत बि घबराइजी वेंदो दादा हिन इक़बाल जो मौत असां ते वाजिबु आहे जेसीं ताईं इक़बाल जीअरो आहे न तेसीं ताईं हू हिन धरतीअ ते न असांजे सीननि खे बि ॾेखारींदो आहे माथा त इक़बाल रंगे वासरनि पनाह ॾिनी आहे माथा त हुननि सभिनि गॾिजी असां खिलाफ़ झेड़े जो ऐलान कयो आहे हली गॾिजा इहे 100 गिदड़ बि गॾिजी असां शींहनि जो मुक़ाबिलो नथा करे सघूं ही गुलाब कहर शींहुं आहे कहर सिधो विढ़ंदो आहे दुश्मन जे दंग ताईं अदा असां शींहं आहियूं शींहं इहे गिदड़ असांजे साम्हूं आया न ख़तम थी माथा त तूं ठीकु पियो चईं त पोइ कसम था खणूं जेसिताईं इक़बाल जो लाश तड़पंदे न ॾिसंदासीं तेसिताईं सुकून सां न वेहंदासीं छा थियो कमदार गुलाबन तुंहिंजे भाउ खे मारे वेठो हाणे गुलाब वारनि खे माफ़ न आहे करणो रस्ते जा ऐं इन रत जे दरिया में गुलाब वारनि खे ॿोड़े ॿोड़े मारींदुसि कमदार तुंहिंजी महिरबानी जो तूं असांखे ॿुधायो हा छा ॿुधायां तुंहिंजे भाउ खे गुलाब वारनि उफट मारे छॾियो वॾा पियो इलाज करनि हथ पियो ॿधनि पोइ बि हुनखे गिले गिले उफट मारे छॾियो जी इक़बाल जी सच ॿुधाए कमदार गुलाब जन पर तूं ईअं छो थो पुछीं सच ॿुधाए कमदार भाउ खे केरु मारियो तुंहिंजे हिते मारी थो छाए ॿुधाए सच सच त ॿुधायांव थो न ओए तुंहिंजे नेड़े ते पघर छो आया सच वारे जे मथां पघर न आहे नी थो सच सच ॿुधाए कल्याण में बि ख़बर आहे ओ त को ख़ौफ़ थो ठही न ॿुधायोसि मूंखे न मारे मां तव्हांखे सभु कुझु सच ॿुधायां थो ॿुधायोसि न इहो आहे त तुंहिंजे भाउ खे बिलाल ख़ान मारियो ये वडेरा कंहिंसां बि सचा न आहिनि मूंखे सभु ख़बर पइजी वई आहे दुश्मन गुलाब न बल्कि वडेरा आहिनि वडेरा हाणे हिन वडेरनि खे हिन ॻोठ में नाहे रहणो हुनखे गोले गोले मारणो आहे गोले
दा साईं हाँ हिन असांजे कमदार खे मारे छॾियो ऐं असां बि हाणे हुनखे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदासीं बर्बाद न जलाल खान न असां हिन बाहि जे मच में न लहंदासीं पर इक़बाल खे बाहि जे खूह में साड़े खाक करे छॾींदासीं छो कीअं दा साईं तव्हां ॿई वञो बाक़ी मां सूबेदार खे घुराए पाण ई बंदोबस्तु कयां थो मां हिन इक़बाल ते फुरनि जा ॾोहनि जा खूननि जा गालनि जा केस हणा हिन जी ज़िंदगी तबाह थो कयां पूरी ज़िंदगी इहो जेल में सड़ी मरी वई जेका तव्हांजी सलाह दा साईं हाणे मुंहिंजी सलाह इहा आहे त तव्हां वञो पर जल्दी कयो पर दा साईं पर खे छॾियो जेको मां चवां थो हुन ते अमल कयो ॾिठी छा माना इक़बाल त हाणे इंसानियत जो कोर्स करण लॻो आहे अदा सचल अलाह सम्झ ॾींदसि बाक़ी हथनि मां निकिरी वियो आहे असांखे इक़बाल खे सम्झाइणो पवंदो ईअं न थिए जो किथे परे निकिरी वञे पर हिकु ॻाल्हि मूंखे वणी कमदार खे मारियो अथनि मां त चवां थो त कमदार खे न पर शैतान खे मारियो अथनि अञा बि वॾो शैतान ऐं उन जा भाइर मरनि त ॻोठ तां ॿार लहे न सालक न ॾोढ न लहंदो पर रत जा दरिया वहंदा पोइ कहिड़ी ख़बर असां बि उन रत जे दरिया में लुड़ी वञूं चाचा ज़ुल्म थी वियो इक़बाल वॾेरी ताक़त ते थो वञे भयानक हूंदो आहे भयानक इक़बाल खामोश बात न हल बस कर ये बात बात करे खड़ा बिठाए बाल तूं इहो सुठो नथो करी तोखे शायदि असांजी ताक़त जी ख़बर नाहे अरे तव्हांजी ताक़त जी ख़बर ताक़त जो मज़ो वठो कीअं तव्हां मुंहिंजे भाउ खे मारियो इक़बाल अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे इक़बाल अॼु तूं बिलाल खां नथो बची सघी इक़बाल मरी वियो बाक़ी रहियो इहो साद खान खे बि सिधा कोन छॾींदुमि
जियो ने हाँ सूबेदार साहब रेसत तव्हांजे लाइ हिकु बुरी ख़बर बुरी ख़बर इक़बाल तव्हांजे भाइरनि खे मारे थो रेस छा कसम रोने लाइ हूंदा आहिनि मोहबत में अहद कबो आहे पोइ मूंसां अॼु अहद कर त मूंखे ऋण में त न रोलींदे न जंहिंसां मींहं जा नाता हूंदा आहिनि न उहे रोलींदा न आहिनि फ़ाइदो तुंहिंजो हुस्न 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 ऐं जवानी जो पंहिंजो पंहिंजो सुहिणा तुंहिंजे सूंह जी मां कहिड़ी कयां सारा तो मिठा मुनीर तुम राणीअ जो मस्त सफ़ा तो ते थी पियो आहियां वस पंहिंजे में दिल बरन आहियां मस्त सफ़ा तो ते थी पियो आहियां वस पंहिंजे में दिल बरन आहियां ॾिसी तुंहिंजो हुस्न ऐं जवानी जो बन दिल आशिक़ तो ते थी पिया दिल आशिक़ तो ते थी पिया तुंहिंजे लाल लबन कयो क़ैद अखियुनि दिल आशिक़ तो ते थी पिया दिल आशिक़ तो ते थी पिया ॾिसी तुंहिंजो हुस्न ऐं जवानी जो बन दिल आशिक़ तो ते थी पिया
सोचे नज़ीर कुछ न अदा याद अची वई कंहिंखे एतिरो यादि न कर न त पाण विसरी न वञी के इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे अॻियां पाण बि विसरी ईंदो आहे अदा तूं यादि कर मां हलां थो बालो वॾेरी ताक़त थो हाँ पर तव्हां केरु आहियो असां तुंहिंजा दुश्मन तूं कीअं डर कालमो किने शैतान जी तव्हां औलाद आहियो एॾो मौला जे डंगरीअ ते रत था आहियो अरे मास्तर ॿार पढ़ाए वञी हाणे हिकु मिंट ॿार पढ़ाए वञी मुंहिंजा भाइर मारिजी कमदार मारिजी सूबेदार मारिजी ऐं कलू कासाई बि मारिजी इकबाल छो ज़िंदा ज़ालिम वडेरो सांदगान जेरो आन तेस ताईं दुश्मनी खत्म न थी इने जब बाहर तो है हमारे जी इकबाल सांदगान के कोन छडी सारन मुखे गोठ जी मायू काना थी वण पर छो चवण थी त तो सा सारे सचो रहे धीरे से इया गाल आए त माला के हाजिर ना थी समझी तो के कबूल तो क्या सारन तू पे मुखे कबूल है
न बचंदे। इकबाल जी तुझी जिंदगी यानी है पूरा थी या मारण वारो और जो मालिक ऊंचा मारी दे न सफन का तुम इन मैक्सिया मैच मुर्सी का जो सरकार बेफिक्र रहो तो जा मर पो जा मार पो अॼु तव्हांजा लाश खजवा कौन बचंदो होश इकबाल अज मुझा न पर तू चाहिए कुरान खुदा जो नालो अथव अल्लाह जो नालो थी खैर बंद कर हिन गोठ में अमूल थी तो वो भी खून खराब न थी तो बंद कयो फेरिंग बंद कयो फिटी कयो हथियार गुलाब फिटी कयो हथियार हाल तो मुझे चवण वठो जल्दी खुदा जो नालो तो मुझे चवण वठो गुलाब हथियार फिटा कर यार तोखे मारणो है मुखे मार माया तुझो ॾोही मुखे मार जेकॾहिं मुंहिंजे मरण सां तव्हांजी दुश्मनी ख़तम थी थियनि त मूंखे मारियो
मोइन गोठ तो कुर्बान थियण तो चाहियां कुर्बान थियण मूंखे मारे छॾियो पर दुश्मनी ख़त्म कयो दिल्ली खुदा जे वास्ते दुश्मनी ख़त्म कयो दिल्ली खुदा जे वास्ते न कुतीरे न गोली न हलाए जाए गुलाब असां पंहिंजा जेके बि माण्हू मारियासीं न उहे ॿिए जे चुटे ते मारियासीं इकबाल न तो असांजी वकियूं खोलियूं आहिनि असां इहे हथियार फिटियासीं गुलाब इकबाल सही तो चवे दुश्मनी खत्म कर अची भाकुर पाई हम हेठा रख यार वॾी महिरबानी तव्हांजी वारस गुलाब वॾी महिरबानी यार ही ज़मीन ये प्लाट तो क्या है गुलाब मूंखे कुझु न खपे मूंखे न ये प्लाट में ज़मीन काहे तक न ये सभु तोखे हुजनि तोखे वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां मुंहिंजो चवण वरितो